नाज़रीन, कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सुमरा। सिलसिलो जो है वो जारी है। केतरनि इलाक़नि में इन वक्त बरसात जो वसकारो जो है वो जारी है। बरसात पवण सबब इन वक्त ट्रैफिक की रवानगी में जो है पिण मुतासिर थी हुई है। असो कैमरामैन शहजाद सलीम अवां खे ॾेखारणु चाहे तो कि इन वक्त जो ट्रैफिक जो है वह बरसात के पानी में जो है वह रवाना है। बरसात पवण का पोइ मौसम जो है वह पिण खुशगवार थी हुई है। मौसम जो है वह पिण वणंदड़ थी हुई है। इन वक्त कराची के केतरनि इलाक़नि में तेज़ बरसात जो वसकारो शुरू थी वियो आहे। कराची के मलिर बिन कासिम स्टील टाउन नर्सरी बल्दिया टाउन कोरंगी लियारी ऐं ॿियनि केतिरनि ई इलाइक़नि में जेको आहे बरसात पवण जो सिलसिलो वो शुरू थी वियो आहे। जिन त बरसात पवण खां पोइ बिजली जा केतिरा ई फीडर जेके उहे पिण ट्रिप थी विया आहिनि, जंहिं सबबु काफ़ी इलाइक़नि में बिजली न हुअण सबबु पाणी जी जेका सप्लाई आहे उहा पिण मुअतल थी वई आहे, जंहिं सबबु आवाम जेको आहे सख़्तु परेशान थी वई आहे। जिन त काफ़ी इलाइक़नि में जेकी गंदे पानी जा जेकी नाला आहिनि, जंहिंमें कराची में 100 खां वधीक नंढा वॾा गंदे पानी जा नाला जेके उते पिण सफ़ाई सुथराई कई वई आहे। लेकिन असांजी पिण आवाम सां पिण ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो पिण इहो ई मौक़ुफ़ आहे त हिन वक़्तु जेकी वॾा जेके नाला जेके जंहिंमें गुजर नालो आहे, औरंगी नालो आहे, महमूदाबाद नालो आहे, इन्हनि में जेको आहे सो वफ़ाक़ पारां सफ़ाई सुथराई जे हवाले सां जेकी ज़िम्मेवारी खई वई, उते जेको आहे सो काफ़ी हंधनि ते हिन वक़्तु जेको आहे वफ़ाक़ी इदारनि जा जेके अमलदार आहिनि उते जेको आहे ज़ाहिर न आहिनि। ऐं आवाम जो इहो ई चवणु हुयो त वफ़ाक़ी इदारनि खे घुरिजे त जेकी इन्हनि ज़िम्मेवारी जेका खई हुई सफ़ाई सुथराई जे हवाले सां उनखे मुक़बिल कयो वञे। केतिरनि ई इलाइक़नि में हिन वक़्तु पाणी त ज़रूरु बीठल आहे, लेकिन हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब जेको आहे कराची जे केतिरनि ई इलाइक़नि में मुतहरिक थी चुको आहे। काफ़ी इलाइक़नि में उते जेको आहे इन सफ़ाई सुथराई जे हवाले सां पिण जाइज़ो वरितो आहे। KMC तोड़े DMC पारां जेको आहे उन्हनि जो अमलो जेको आहे हिन वक़्तु कराची जे केतिरनि ई इलाइक़नि में उहो पहुची चुकी आहे। मशीनूं जेकी मशीनरी वॾियूं मशीनरी जेकी उते पहुचाई वियूं आहिनि। सफ़ाई सुथराई जा इंतज़ाम पिण बहितर कया विया आहिनि। जिन त बरसात खां पोइ जेको आहे सो कराची जी आवाम बरसात जो मज़ो वठण लाइ हिन वक़्तु सी व्यू ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ पार्कनि में जेको आहे उते पहुची वई आहे। जिन त हिन वक़्तु बि कराची जे केतिरनि ई इलाइक़नि में बरसात जो जेको आहे उहो सिलसिलो जारी आहे। मौसमियात खाते पारां इहो चयो पियो वञे अॼु शाम ताईं जेको आहे बरसात जो सिलसिलो जेको आहे उहो पिण जारी रहंदो।